यानी कि वी आर रीडिंग। लोग कॾहिं कॾहिं मूंखे तुंहिंजी ॻाल्हियूं असुल सम्झ में न ईंदियूं आहिनि। सॼी कापी भरजी वई आहे। लोग मूंखे सर्टिफिकेट ॾे न। सर्टिफिकेट? सर्टिफिकेट छा थींदो आहे? अच्छा अच्छा, सर्टिफिकेट यानी कि इन्हीअ खे सर्टिफिकेट चइबो आहे। ठीकु आहे तोखे सर्टिफिकेट आऊंगी दूसरे पर गुॾा तोखे आहे न पंहिंजो इम्तिहान ॾियणो पवंदो। इम्तिहान छो ॾियां? तोखे मूं ते एतबार कोन्हे? तो पाण त पढ़ायो आहे मूंखे। हिकु त पढ़ण खां गुसाईं, ॿियो मथे में सूर, ॿियो वरी इम्तिहान खां बि त्योहार। हाणे मां करे वे। यानी कि डोंट टच। गुॾा 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 गुॾा। मां सुती पई आहीं छा? भली करे आई। ॿुधो में तुंहिंजी तबियत ठीक कान्हे का? हाँ दी, हल्को बुखार आहे। न को रात जी निंड, न को ॾींहं जो आराम। समझ अध मुई थी पई आहियां। बस अभी आराम तो मुझे भी हराम थी वियो आहे। सच पुछी जॾहिं खां अधु जुमन दादन खान जी ॻाल्हि ॿुधाई आहे शमी आशी जे खणाइण जी, तॾहिं खां त बस कंहिं महिल वेठी वेठी चिरकू निकिरी वञे। आऊं त अंदर में दोज़ख जी बाहि में पई अचां। दादन खान खे मूं ई वञी सेखारियो, मूं ई 20 सालनि जी उजाड़ल पाए खे भड़कायो। आशीअ जे सुख जो सोचियमि, मुंहिंजी शमी बि मुसीबत में फासी पई। अदी भेण मां तुंहिंजी बि ॾोहारी आहियां, मूंखे माफ़ कजे। भेण मूंखे माफ़ कजे। रो न धी रो, जेकी थियो सो थियो। मोह भॼी वियो आहे, सो अञा खुलम बि ॿारे सघे थो। दुआ कर सरकारी नांग ते पेर पड़े। असां जूं छोकिरियूं बि आहिनि छेगरियूं, बिना बेपरवाह। उन्हनि खे त ॿुधाइण बि मुनासिब कोन्हे, रूबरू परेशान थी। बेगम साहिबा खे त ज़री बि ख़बर कान्हे का। ख़बर पवण बि न खपे। हा भेण, इहो बि असांखे ई भोगणो आहे। केसी ताईं ख़ौफ़ जी हालत में गुज़ारींदासीं? जेसीं ताईं दादन खान ऐं उन जा छाड़ता ख़तम नथा थी वञनि। ही असांजी कॉलेज जी स्पेशल डिश आहे, यानी छोला। असांजे कॉलेज जी छा सभिनी कॉलेजनि जी स्पेशल डिश आहे। बिल्कुलु सही त आहे, केॾा न टेस्टी आहिनि। खाई वठो जल्दी जल्दी खाई वठो, छो त शादी खां पोइ अव्हां ॿिन्हिनि खे मौक़ो कोन मिलंदो। बसि तोखे मिली वियो फज़ूल ॻाल्हियुनि जो वक़्तु ऐं तूं शुरू थी वई आहीं। सही फज़ूल ॻाल्हि छो आहे? मां हीअ शॉपिंग अव्हांजी शादी लाइ त कई रही आहियां। केॾो भवाइतो फ़क़ीर आहे। हाँ यार, इहो त आहे। हलो त हलो। भाई फ़क़ीर हो, ख़ैरात मिली ऐं हले वियो। इन में डप जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ही ॾिसण में रुॻो बहादुर आहिनि, बाक़ी असल में पहिरें नंबर जी डिॼियूं आहिनि। जी न, अहिड़ी बि का ॻाल्हि कोन्हे। छो अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे? ख़बर अथई, हिकु ॾींहुं इंजेक्शन हई मरीज़ खे, हुतां खां वरी पाण करणु लॻी। साम्हूं वेठो आहे ऐं असां ॾींहुं पियो निहारियूं। अरे भाई छॾियो वीचारे खे, वेठो हुजे, अव्हांखे छा थो करे?
शमी, आशीष, तरसो था? आशी बेटा हल्दी से साफ नहीं रहती। खबर ना, हलाल छू। तो इन ॻाल्हि जो कहिड़ो भला जवाब ॾिजे तोखे? हा चाचा साईं, मूंखे मुंहिंजे ज़मीर तमामु घणी मलामत कई आहे। मां ॾोही आहियां चाचा साईं, मूंखे मुंहिंजे ॾोहनि जी सज़ा मिलणु खपे। चइबो त तुंहिंजो ज़मीर जाॻे पियो, मरी कोन पियो आहे। ऐं हक़ साईं इहो ई जवाबु आहे तुंहिंजे सुवाल जो त तोखे छो आज़ादु कयो? मियां, अख़बार में जॾहिं तुंहिंजी गिरफ़्तारी जी ख़बर मोहम्मद जी में पढ़ी तोखे तपाए कयो अभी हाकिम साहब को ख़बर पिया हिते साईं जन खे शौक़ लॻा पिया जेल वञण जा। अहिड़ो को बि कोन ॾिठो थी जेको हथु वठी सज़ा घुरे। सभु कुझु त ख़तमु थी चुको आहे चाचा, अंदरि हुजां या ॿाहिरि कहिड़ो फ़र्क़ु थी पए? कुझु बि ख़तमु कोन थियो आहे हाकिम साईं, सभु कुझु माण्हू जी हिंद सां आहे। ॿाहिरि सॼो ई कम जो मैदान आहे। बदी ऐं बुछड़ाई खे ख़तमु करणु ऐं नेकी ऐं चङाई खे कामयाबु करण लाइ तो जहिड़नि जवाननि जी ज़रूरत आहे। ऐं हाकिम साईं कानून बि ईअं थो चए। वाह वाह जी ॻाल्हि कई आहे मोहम्मद जी। हाकिम साईं हीअं बि जेकॾहिं तूं बंदि हूंदो त ग़लति खे दुरुस्त केरु कंदो ऐं ग़लति रिवायतुनि खे सही केरु कंदो? ऐं हूंदे तुंहिंजो बुर्ज आहे लियो, लियो माना शींहुं, ऐं तुंहिंजो प्लेनेट आहे यानी गिरह आहे सिज। तूं त कामयाब इंसान आहीं, वेरी सक्सेसफुल। इन्हनि ग्रहनि में बुर्जनि त हथ खणी लॻा आहिनि। इहा ई कामयाबी काफ़ी नाहे। आज़ाद तूं कानूनी करे थींदे हाकिम साईं। ऐं सिधो सफ़र पहुतो आहे ऐं वकील सां तुंहिंजी ज़मानत जी ॻाल्हि ॿोल करे आयो आहे। ऐं वापसीअ में रईस आलम ख़ान सां बि संदसि दोस्त मिलंदो छो त सभु केस ख़तमु थी वेंदा हाकिम साईं। छोकिरियूं बि मोटी हवेलियूं बि रोशन थींदियूं ऐं ओतारा ऐं ओतासी दरिया पार थींदी। हसरत त घणी आहे चाचा, पर इन लाइ तुंहिंजो ॿाहिरि निकिरणु ज़रूरी आहे हाकिम साईं। तूं पुराणे जागीरदारी निज़ाम जे कोट जे चोट ते चढ़ी उनखे चाहण जो ऐलान कंदे हाकिम साईं। तूं नए नस्ल जो नुमाइंदो बणिजी हवेलियुनि ओताकनि में थींदड़ ज़ुल्म जे ख़िलाफ़ इंसाफ़ जूं फतवाऊं ॿुधाईंदे हाकिम साईं। हिम्मत कर हाकिम साईं। हाकिम साईं जंहिंजो ज़मीर ज़िंदा हूंदो आहे न उहो सभु कुझु करे सघंदो। अल्लाह ये तो घुरे मूं सोचियो हार जो हिकु हिकु खे कचो खाए। डप त मूंखे बि ॾाढो थियो। पहिरीं त सोचियमि त दौड़ी करे भॼी वञा, पोइ चयमि त मुंहिंजे पोयां पइजी वियो त मूं खां कीअं बचंदसि। वाह वाह, सभिनी खे छॾी भॼी वञी आहे। ॾाढी क्या बहादुर आहीं शमी। तो न भॻी त कान बीठी हुई अव्हां सां गॾु मैदान में। आमी त हर भर बि शमी जी तारीफ़ कंदा। तारीफ़ त तुंहिंजी बि कंदो, पर आउं त कंहिंजी गिला न कंदो, पर हूअं इहो हो केरु अव्हां मां कंहिंखे थी घुरियां? असां सभिनी खे आउं डोगो चयो वियो अम्मा वाली हर भरू टिजण जी क्या ॻाल्हि कान्हे। ऐं हूअं बि जवान छोकिरियुनि खे अकेलो ईअं निकिरणु सही न आहे। वाह वाह, तव्हांजो मतिलबु आहे घर में बंदि थी वियो। इहो पाण खां कोन पुॼंदो। ओड़नि वारी तंबू चादरी पाए पोइ निकिरूं। मूं ईअं त कोन चयो। त पोइ बंदि प्लीज न कयो न।
त गार्ड थी असां सां गॾु हलनि। इहा ॻाल्हि त सभिनी खां सुठी आहे। पुलिस घर में मौजूदु आहे, असीं बि हर भरू थी ॾियूं। हाँ ईअं थी सघे थो, पर प्रोग्राम ठाहिण खां अॻु मूंखे इंफॉर्म ज़रूरु कजो। ठीकु आहे, त पोइ तव्हां असां सां अॻुवाट ई हिकु हफ़्ते जो प्रोग्राम वठी सघंदा कयो। हफ़्तो खान पुलिस जा मसरूफ़ आहे, अभी घर में रहो तो बेहतर। मिस्टर सगीर, थोड़ी तकलीफ करो। मुसम्मद सारा एंड मेहरू वर्सेस दादम खान एंड हाकिम खान। हाँ हाँ, इहो फाइल तक खणी अचिजो। थैंक यू। दादम खान कोर्ट में पेश थींदो न त पोइ हुनजी ज़मानत कान थींदी, छो त नए कानून मूजिबि गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत लाइ जवाबदार खे कोर्ट में रूबरू पेश करणो पवंदो। तव्हां को बि खुटको न कयो। मिस्टर सगीर, हिन केस जे को अक्यूज़ हाकिम खान जी ज़मानत लाइ सेशंस में पिटीशन एडमिट थी आहे। मूंखे ख़बर आहे सर, 2 तारीख़ हेयरिंग आहे। राइट, सो यू विल अटेंड इट। हाणे रईस आलम खान जो ख़्यालु आहे त जेकॾहिं कोर्ट हाकिम खान खे बेल आउट करे त असीं ऑब्जेक्शन रेज़ न करियूं। छो भला का ख़ासि ॻाल्हि थी आहे? संगत जो ख़्यालु आहे इहो, हाणे हाकिम खान प्रिंस खां फ्री वियो आहे ऐं अॻिते हली शायदि असांखे केस सां अटकाइणो पए। इहा पोइ जी ॻाल्हि आहे। 337 जी आहे सर। हा, छोकिरियुनि सां ग़लतफ़हमी बि थी सघे थी। हाँ कमदार ओडा। हाँ साथे चलो मोला बख्श। हाँ हाँ कोर्ट में पेश किया चलियो छो आहे छा वकील हथ वठी तो बतराए मूंखे न पापा न त मां हिते हिन जेल में चङो आहियां। हा छा ज़रूरी आहे, कानून आहे। चङो चङो मट कर, कानून आहे ज़रूरी आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, वॾेरो गुरआम खान ईंदो तो वटि। हा जॾहिं बि अचे जीअं चवे थी करिणो आहे तोखे। हा बस बस ब्रेक छॾ। हाकिम खान अॼु छो तो महरू ऐं मूमल खे यादि करी? जे यादि करणो अथई त उहे घड़ियूं यादि कर न, जन में तोखेनि दफ़न करण जूं तयारियूं पिया कयूं। कहिड़ो ॾोह कयो हुननि तुंहिंजो, कहिड़ो ॾोह कयो हुननि तुंहिंजो? हाणे बि ख़ुशि थी, अॼु बि हू दरबदर आहिनि। ख़ुशि थी हाकिम खान, तुंहिंजी होॾ खटे वई, उन्हनि जी हीणाई हाराए वई। हाणे टहक ॾे न हाकिम खान, टहक ॾे, ख़ामोश छो आई? टहक ॾे, खिल, ख़ुशि थी हाकिम खान।
खुदा जो आपसे मुझे माफ कर दे। हाकिम खान है, अमीर खान आया हुआ। समझा तो त हवेलीअ खां हवाला ताईं रस्तो ॾाढो ॾुखोईंदड़ ऐं जी झोलींदड़ हूंदो, पर मानो बि मूंसां लाइ हूंदियूं आहिनि। अमीर खान, अमीर खान, तूं मुझी साले नंढड़ी थी आहिनि। नंढड़ी मूंखां सवाइ रोए त कोन थी रहे, पर रोदी बि चो तूं कहिड़ियूं चङाई कयूं आहिनि साणो, कहिड़ियूं चङाई कयूं आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर हाकिम अदा। तव्हांजी गिरफ़्तारीअ जी ख़बर जीअं असां वटि पहुती त भाॼाईअ जी हालत ख़राब थी वई ऐं हू बेहोश थी वई। एतिरे कटोती डॉक्टर घुराइणो पियो। हाणे कीअं आहियो अमीर खान? मुझे ॿारनि जो ख्यालु रखिजांइ, ख्यालु रखिजांइ। भाॼाई हाणे ठीकु आहे, तव्हां को बि उल्को न कयो ऐं हाणे उन्ही त मूंखे मोकिलियो आहे तव्हांजी ख़ैर ख़बर वठी अचां। ख़ैर ख़बर कहिड़ी अमीर खान? असीं उन भाग जा मुसाफ़िर आहियूं जेकी पंहिंजूं वाटूं विसारे वेठा हुआ। सभु ख़ैर थी वेंदो हाकिम खान, तव्हां उल्को न कयो। सेठ ख़ालिद ऐं चाचो जुमन तव्हांजी ज़मानत कराए वठंदा ऐं मूं ऐं बाबा साहिब बैरिस्टर साहब सां ॻाल्हायो आहे, कमु थी वेंदो। अमीर खान, मूंखे ज़मानत न, मूंखे माफ़ी खपे उन्हनि मज़लूमनि ऐं बेगुनाहनि खां जिन ते रईस दादन ख़ान ज़ुल्म कयो। अमीर खान, मुझी नंढड़ी मुंबल के चइजांइ प्रभु के माफ़ करे छॾे, माफ़ करे छॾे। अमीर खान, तव्हांजो फोन आयो आहे साहब वटि। आउं वरी शाम ईंदुसि, पर वेंदे वेंदे एतिरो चवंदुसि, तूं हाणे अकेलो न आहीं, हे तुंहिंजो नंढो भाउ अमीर खान बि तोसां गॾु आहे। महिरबानी भाउ, लख लख महिरबानी तुंहिंजी। आस ऐं उम्मीद ज़िंदगी जी ज़िंदगी आहे बाबा। दुनिया त ॾुखनि जो ॾेह आहे, पर सुखनि जो माॻ न आहे। सुखनि जो संसार त इंसान जे अंदर में, इंसान जे अंदर में वसी थो। अंदर में जेकी पीड़ा आहे सा ॿाहिरि किथे, अंदर या ॿाहिरि, सुख जो संसार किथे बि नज़र नथो अचे। जिन खे दौर दर्द जो सबक